अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जा माउ पीउ सोडल खे सम्झाईंदा ऐं सोडल खे चवंदा त तोखे हाणे का बि ग़लती नाहे करणो, छो जो अगरि जेकॾहिं तो ग़लती कयो त मुराद वरी असां खां न सही नाराज़ थी पवंदो। उन जे करे तोखे हाणे मुराद सां हिकु थियणो पवंदो, यानी तोखे मुराद जूं हाणे सभु नाराज़गियूं ख़तमु करणियूं पवंदियूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर खे इहा ख़बर पइजी वेंदी त कूंज रुस्तम खान वटि आहे, त पोइ उन सां अमा साइण ॻाल्हाईंदो ऐं पोइ कूंज खे वठी वेंदो, जो इन कूंज जे ज़रिए रेज़न वारा केस तां हथ खणी वेंदा। उन जे करे अमा साइण खे हाणे इहो कमु करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियासत शाहनवाज़ जेको आहे हाशम वारनि खे सम्झाईंदो, उन्हनि खे चवंदो त हाणे फ़िलहालु हाणे तव्हांखे 2-3 ॾींहं पासीरो थियणो पवंदो, छो जो हाणे जॾहिं बि रेस मंसूर जा माण्हू तव्हांखे ॾिसंदा त पोइ अगवा करण में तव्हांखे देरी न कंदा। उन जे करे हाली फ़िलहालु तव्हांखे पासीरो थियणो पवंदो। हाणे हिकु पासे तव्हांखे रेस मंसूर ॻोल्हींदो रहंदो ऐं ॿिए पासे वरी तव्हांखे मुराद ॻोल्हींदो रहंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अली ख़ान जेको आहे मुराद खे सम्झाईंदो, मुराद खे चवंदो त मूंखे मारण जे पोयां रियासत शाहनवाज़ जा हथ आहिनि ऐं तव्हां त इहो सम्झो त इहो सभु कुझु रेस मंसूर कयो। बहरहाल इहो रेस मंसूर नाहे कयो, त उन मूंखे बचाइण जी कोशिशि कई, बहरहाल मां जे रुख न चढ़ियसि। ऐं मुराद चवंदो त रेस मंसूर खे असां गद्दार सम्झो, बहरहाल हू सचो माण्हू आहे, असांखे हाणे उन सां सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करणा पवंदा। अली ख़ान चवंदो अदा हाणे तव्हांखे केस तां हथ खणणो पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।